मीरपुर खास जी अदालत मक़तूल अब्दुल ख़ालिक लगारी जी क़बर कुशाई बाद लेबोरेटरी रिपोर्ट जमा न कराइण ते SHO खे 3 ॾींहं जेल मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट वठूं था तालिब सर खां। तालिब, इन हवाले सां वधीक छा अपडेट आहे? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सेकंड जुडिशनल मजिस्ट्रेट एंड सिविल जज जी अदालत मक़तूल अब्दुल ख़ालिक लिगारी जी क़बर कुशाई बाद लेबोरेटरी रिपोर्ट 1 साल गुज़रण के बावजूद अदालत में जमा न कराइण ते SHO हकनार जोन जो के 3 ॾींहंनि लाइ जेल मोकिलण जो फ़ैसिलो ॾेई छॾियो। और दौलत लिगारी जी रिवायती अब्दुल अजीज लिगारी पारां स्लेट टाउन थाने ते 1 साल अॻु पंहिंजे वालिद अब्दुल ख़ालिक लिगारी के कत्ल केस जो जवाबदार माशूक लिगारी, पीर बख्श लिगारी, वक्कार लिगारी, रऊफ लिगारी ते केस दाखिल करायो। 1 साल अॻु मक़तूल जी जेको क़बर कुशाई कई वई, जंहिंजी मेडिकल रिपोर्ट 1 साल गुज़रण के बावजूद अदालत में जमा न कराइण ते अदालती हुकुम ते अमल दरामद न कराइण ते SHO स्लेट टाउन हकनार जोन खे 3 ॾींहंनि लाइ अदालती हुकुम जेल मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो। जी तालिब, अपडेट ॾियण जे लाइ महिरबानी।